महिरबानी पहिरियों त लख थोड़ा सिंध हेल्थ डिपार्टमेंट जा, मगर देर कर दी बहुत आते आते 4 साल अॻु में मां ॾाढो बाधा आयुमि त मूंखे महिरबानी करे इलाज कराए वञे ऐं सही तरह इलाज कराए वञे या ॿार बि इलाज करायो। ऐं उन वक़्तु मां हली बि सघंदो हुउसि। हाणे मां हलण चलण खां थोरो लाचार थी वियो। हाणे मुंहिंजो ॿाहिरि मुल्क वञणु ॾाढो मुश्किल आहे। ॾाढी देरि कयो। मां 4 सालनि खां ॿाहिरि ईंदो रहियो। मां धरतीअ पुटु कोन, मां बि सिंध धरतीअ पुटु आहियां। मां बि प्यारे पाक वतन जो पुटु आहियां। ऐं अल्हम्दुलिल्लाह मां ॿाहिरि मुल्कनि में पाकिस्तान जो नालो रोशन कयो। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंहिं ख़बर ॾींदा हलूं त सिंध सरकार देर करे छॾी आहे। हाणे त बीहण जहिड़ो बि न आहे रहियो आहियां। छा मां सिंध जो पुटु ऐं पाकिस्तान जो फ़ख़्रु न आहियां? नसीर सुमरे जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।